सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लहन विथ जीव जी एफ एक्स चैनल ते भलीकार उम्मीद त तव्हां सभु खैरियत सां हूंदा। जीअं त अॼु जेको आहे सिंधी SST HST जो जेको पेपर थियो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफ़ां, उन हवाले सां जेको आहे सिंधी वारो पोर्शन आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त उनमें कहिड़ा जेके आहिनि अहम सुवाल हुआ ऐं उन्हनि अहम सुवालनि जा जवाब कहिड़ा आहिनि। ऐं उनखां अलावा गॾोगॾु इहो बि ॾिसंदासीं त जेको पेपर अचे पियो सिंधी जो, सिंधी वारो जेको पोर्शन आहे उहो पेपर में कहिड़ी नौयत जो आहे। त हलूं था पंहिंजी वीडियो तरफ़, ॾिसूं त अॼु जा जेके अहम सुवाल आहिनि उहे कहिड़ा हुआ। पहिरियों सुवाल हो, हाणे इहो जेको पेपर मूंखे मिलियो आहे उहो पेपर सी जेको आहे उहो मिलियो आहे। हिन में पहिरियों सुवाल आहे, तनक़ीदूं किताब कंहिंजो लिखियलु आहे। हाणे तनक़ीदूं किताब जेको लिखियलु आहे उहो डॉक्टर अलाहदाद ॿोई साहिब जो लिखियलु आहे। सिंधी अदब में तनक़ीदूं किताब कंहिंजो लिखियलु आहे, अलाहदाद ॿोई साहिब जो लिखियलु आहे। उनखां अलावा किताब काफ़ी जो मुसनफ़ केरु आहे, काफ़ी जेको किताब आहे उनजो मुसनफ़ केरु आहे, त इनजो सही जवाबु थींदो मख़दूम तालिबुल मौला। मख़दूम तालिबुल मौला जेको आहे उन काफ़ी नाले किताब तसनीफ़ कयो। उनखां अलावा मोहनजोदड़ो अली बाबा जो लिखियलु देश आहे, त इहो नावल सही थींदो। जीअं त मूं तव्हांखे 9 क्लास जा जेके लेक्चर हुआ उनमें पढ़ायो हो त अली बाबा जो मशहूरु नावल आहे मोहनजोदड़ो। उनखां अलावा सिंधी ॿोली जो समाजी कार्ज किताब कंहिंजो लिखियलु आहे। सिंधी ॿोली जो समाजी कार्ज जो किताब आहे उहो डॉक्टर अलाहदाद ॿोई साहिब जो लिखियलु आहे। सिंधी ॿोली जो समाजी कार्ज किताब कंहिंजो लिखियलु आहे, डॉक्टर अलाहदाद ॿोई साहिब जो। बयानुल आरफ़ीन कंहिंजी मलफ़ूज़ात आहे। बयानुल आरफ़ीन जेका आहे मलफ़ूज़ात आहे शाह करीम बुल्ली वारे जी। उनखां अलावा मिर्ज़ा कलीच बेग सचल जो रिसालो तरतीब ॾेई देश साल में शाया करायो, त इन जो सही जवाबु थींदो 1902 ईस्वी में। नूरजहां नावल कंहिंजो लिखियलु आहे। नूरजहां नावल जेको आहे डॉक्टर हुदचंद मूलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे ऐं इन जो बि तव्हांखे आउं प्रीवियस लेक्चर में पढ़ाए चुको आहियां। सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में सभ खां पहिरीं PhD जी डिग्री कंहिं हासिलु कई, त इन जो सही जवाबु थींदो सिंध यूनिवर्सिटी मां PhD जी सभ खां पहिरीं जेका डिग्री हासिलु कई उहो डॉक्टर ग़ुलाम अली आलाना साहिबु कई। सचल चेयर कहिड़ी यूनिवर्सिटी में क़ाइमु थियलु आहे, त सचल चेयर जेका आहे उहा शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में क़ाइमु थियलु आहे। लतीफ़ी सैर किताब कंहिंजो लिखियलु आहे, त इन जो सही जवाबु थींदो लतीफ़ी सैर किताब काके भेरूमल मेहरचंद आडवाणी जो लिखियलु आहे। त हीअ हुआ सिंधी वारे हिसे जा अहम सुवाल। हाणे हिन में तव्हां ज़हन में रखो त जेके सिंधी अदब जा जेके अहम किताब आहिनि उन जे बारे में पुछे पियो। ऐं हिकिड़ो जेको सुवाल आयो आहे नावल जी सिन्फ़ बाबति आयो आहे, मतिलबु सिन्फ़ूं पुछनि पिया त किताब जेकॾहिं लिखियलु आहे त कहिड़ी सिन्फ़ ते आहे। उनखां अलावा जेके अहम किताब आहिनि लिसानियात जा ऐं तंहिंखां पोइ नावल या शाइरी जा जेके किताब आहिनि ऐं अहम जेके राइटर आहिनि उन्हनि जो जेको पुछनि पिया त हीअ किताब कंहिं लिखियो। ऐं दौर जे हवाले सां तव्हां ॾिसो शाह करीम बुल्ली वारे जो जेको किताब बयानुल आरफ़ीन उनखे बि खयो वियो आहे। ऐं सचल सरमस्त जो जेको रिसालो आहे उन जो बि पुछियो वियो आहे, मतिलबु त रिसाले में जेको आहे उहो पहिरीं जेको तरतीब ॾिनो वियो उहो कहिड़ी ईस्वी में ॾिनो वियो इहो बि अची चुको आहे। ऐं तंहिंखां पोइ इदारनि जे बारे में पुछे पियो त जेको आहे फलाणी चेयर जेका आहे उहो किथे आहे। ऐं यूनिवर्सिटी मां जे PhD कई डॉक्टर ग़ुलाम अली आलाना। ऐं उनखां अलावा जेको आहे काके भेरूमल मेहरचंद जो लतीफ़ी सैर मतिलबु त लतीफ़ियात मां बि खयो वियो आहे। सो ही हो अॼोको पेपर ऐं उनजा जेके जवाब इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदासीं। सलामत साथ सलामत।